गरीब माण्हू वॾो परेशान हो रिक्शा हलाईंदा हिनजो सही थोरो रेट अञा घटि हुजणु खपे कणिक जेका हली 2022 रुपए मण हली हे 125 रुपए खां 4200 रुपए मण हली अञा असां मज़दूर माण्हू 700 रुपए ॾियारी हाणे टियों ॾींहुं आहे असांजा सभिनि जा गाॾा बि कढाए छॾिया असां केतिरी जेकी आहे सो सोड़ हुई गाॾियुनि जे अचण वञण लाइ जी असां टाउन खां लाइ तव्हां सां तयारु आहियूं तव्हां हिकिड़ो जॻह ॿुधाइजो जिते 4-5 गाॾा चिकियूं हुजनि ठीकु आहे बाक़ी हाणे अवाम खे अचवञ जे करे असां तव्हां हर टाउन करण जे लाइ तयारु आहियूं असांखे जेका इहा फुटपेरी आहे पोयां हिननि जे मथां असांखे चयूं त बाबा तव्हां बीहो रोड ते न लहो असां फुटपेरी मथे